मोटी छोरा मोट हिन घर में तव्हांजे लाइ का बि जॻह न आहे। तूं मूं लाइ घणो सियाणो नथी। मां पंहिंजी पुफीअ वटि आयो आहियां। अरे पुफी जा सका निकिरी ता। अरे बस तूं बाणे पिणे वारी दाप न कर। पुट शेर तूं वे हिन जूं ॻाल्हियूं तूं दिलि ते न ला। न पुफी, मां कुतनि जे भौंकण ते कन न आहियां ॾींदो। हाणे तारा गोल तारा माना त असां हाणे तव्हांजे लाइ कुत्ता थी वियासीं। कुत्ता अड़े छोरा खण को ठाहू को ॾढो ठोकी से निराड़ वारो। यार बाबा दिल त मुंहिंजी बि ॾाढी थी चए पर अम्मा रोके छॾियो आहे, न त मथो ॿाध करे छॾियांसि। पुट तोखे हर को ॻोल्हींदो थो रहे, तोखे हिते न अचणु घुरिजे हा। पुफी, बाबा खे रावल खान वारा खणी विया आहिनि। छा? ज़ाहिर आहे हाणे जेकॾहिं मोतबर रावल खान जे मथां हमिलो कंदा त छा आहे सौंट न थियनि जाजो हुनखे छॾे ॾींदा। यार बाबा हाणे असां वारो कमु रावल खान हिननि सां कंदो। ॿिए कंहिंखे भली पादर लॻनि पर तव्हां ख़ुशि थिजो। ज़ाहिर आहे दुश्मन जी तबाही थी थी माण्हू ख़ुशि त थींदो न। तव्हां भली असांखे दुश्मन सम्झो पर असां तव्हांखे दुश्मन नाहे सम्झो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।